अमेरिका जा दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि सां इंटेलिजेंस शेयरिंग या ॻुझी ॼाण जी ॾेवठ बाबति मुआहिदा थियल आहिनि, जंहिं सबबि अमेरिका खे दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में गुज़िरियल 17 सालनि में केतिरियूं ई कामयाबियूं मिलियूं आहिनि। दुनिया जे मुल्कनि में इंटेलिजेंस शेयरिंग खे इंतिहाई हसास मौज़ू सम्झियो वेंदो आहे ऐं इंटेलिजेंस शेयरिंग खे मुआहिदनि खां वधीक हिक ॿिए जे भरोसे ते दारोमदार रखंदड़ तालुक़ चयो वेंदो आहे। पर महसूस थिए पियो त सदर ट्रंप जे अचण खां पोइ दुनिया जे मुल्कनि जो अमेरिका मथां ओतिरो भरोसो बाक़ी न रहियो आहे, छो त ट्रंप जा रूस सां वास्ता ॾेखारिया वञनि था ऐं अमेरिका जा समूरा इतिहादी रूस खे पंहिंजो दुश्मन सम्झंदा आहिनि। अमेरिका, कैनेडा, बर्तानिया, ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड जे विच में 5 आइज़ या 5 अखियूं जे नाले सां हिकु इंटेलिजेंस शेयरिंग जो मुआहिदो थियल आहे। उन खां सवाइ अमेरिका उन्हनि समूरनि इतिहादी मुल्कनि खां ॻुझी ॼाण गॾु कंदो आहे, जिन मुल्कनि जे भरपासे में दहशतगर्द तंज़ीमूं मौजूदु हुजनि, जीअं शाम में दाइश जी मौजूदगीअ बाबति अमेरिका, सऊदी अरब, उर्दन, यूनाइटेड अरब एमिरेट्स, तुर्की ऐं इसराइल खां ॼाण हासिल कंदो आहे। पर सभिनी मुल्कनि खां वधीक अमेरिका जा दिफ़ाई ऐं इंटेलिजेंस शेयरिंग जे हवाले सां तालुकात इसराइल सां बहितर रहिया आहिनि। इसराइल खे का ॻुझी ॼाण मिले त उहे फ़ौरन अमेरिका जे CIA सां वंड कंदा आहिनि, पर हाणे ख़बरुनि मुताबिक़ जेका ॼाण अमेरिका खे फ़राहम कई वेंदी आहे उहा कंहिं न कंहिं सूरत में रूस ताईं पहुची वेंदी आहे। इसराइल जे ॻुझनि इदारनि मुताबिक़ रूस ताईं जेका ॼाण पहुचे थी उहा वरी ईरान ताईं मुंतक़िल थिए थी ऐं ईरान दुनिया जी वाहिद यहूदी मुल्क यानी इसराइल जो वॾे में वॾो दुश्मन आहे। The greatest danger that we face of the hatred for the Jewish people and the Jewish state comes from the east. It comes from Iran. جمهوری اسلامی تل آویو و حیفا رو با خاک یکسان خواهد. न्यूयॉर्क टाइम्स जे हिकु ख़बर मुताबिक़ इसराइल पारां गॾु कयल हर ॼाण अमेरिका खे मोकिली वेंदी आहे, जॾहिं त वाशिंगटन पोस्ट जी हिकु ख़बर मुताबिक़ उहा ॼाण ट्रंप ताज़ो रूस जे वज़ीर ख़ारजा सां वंड कई आहे ऐं उन ॻाल्हि सबबि इसराइल जे ॻुझनि इदारनि में तशवीश जो इज़हार कयो वियो आहे। ट्रंप जे ख़्याल मूजिबि जेकॾहिं रूस अमेरिका जो शाम में इतिहादी थींदो त बहितर आहे, पर अमेरिका जा इतिहादी सम्झनि था त रूस दाइश ख़िलाफ़ जंग न पर असद जी हुकूमत बचाइण लाइ शाम में मौजूदु आहे ऐं रूस दाइश ख़िलाफ़ सिर्फ़ु उन वक़्तु जंग कंदो जॾहिं असद खे दाइश मां ख़तरो हूंदो। अहिड़ी रीति अमेरिकी सदर ट्रंप जीअं जीअं रूस जे वेझो थिए थो, उन जा पुराणा इतिहादी अमेरिका खां परे थींदा वञनि पिया। इसराइल जे ख़दशनि खां पोइ यूरोप जा काफ़ी मुल्क अमेरिका सां इंटेलिजेंस शेयरिंग खे महदूद करण जो सोचे रहिया आहिनि। जेकॾहिं इतिहादी मुल्क अमेरिका खे इंटेलिजेंस शेयरिंग में मदद फ़राहम न कंदा त पोइ दाइश ऐं ॿियुनि दहशतगर्द तंज़ीमुनि खे शिकस्त ॾियण वारे ट्रंप जी दावा अधूरी रहिजी वेंदी ऐं अमेरिका जे इदारनि मथां इतिहादी मुल्कनि जो भरोसो पिणु ख़तमु थी वेंदो, जेका ॻाल्हि अमेरिका जी हुकूमत ऐं ॻुझनि इदारनि लाइ हिकु तशवीश जो सबबु बणिजंदी।